मुखे नथो लगे तो को सोबत फकीर गिरफ्तार थी। एसएचओ साहब तोखे या ख़बर हुजण खपे त सोबत फकीर पंहिंजे दौर जो बदनाम ज़माना ॾोहारी आहे। त पोइ तोखे इहा बि ख़बर हूंदी त हाणे सोबत फकीर जो टारगेट मां आहियां। एसएचओ साहब हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखियो त हाणे हमलो सोबत फकीर न पर सोबत फकीर बजाए को बि ॾोहारी टोलो कंदो। बिल्कुलु मूं पाण बि इहो ई फ़ैसिलो कयो आहे छो त मूंखे शहर में कुझु ॿिया कमकार बि आहिनि। ओके ओके मुराद, तूं राणा वारनि खे चओ त गाॾी तयारु कनि, मूंखे हाणे जो हाणे शहर निकिरणो आहे। राति सुगड़ बि जल्दी अचण जो चयो आहे। ख़बर न आहे सोनू वरीअ लाइ कहिड़ो मसइलो खड़ो कयो आहे। हाजी बाबा, सोनू छा कयो आहे? इहा ख़बर त शहर वञण खां पोइ ई पवंदी के छा कयो आहे। तव्हां ॿिन्ही माउ पुटनि खे लख लख मुबारकूं हुजनि। वात मिठो करायो त तव्हांखे ख़ुशी जी ख़बर ॿुधायां। अॼु ॾींहं ताईं तव्हांजे वात मां का ख़ुशीअ जी ख़बर ॿुधी त कोन्हे। ॿुधायो। अॼु ॿुधायांव थो, सफ़ा हां ठरी पवंदो। पर इहो ॿुधायो त पहिरियां पुट खे ॿुधायां या माउ खे? जंहिंखे बि ॿुधाई, तुंहिंजी मर्ज़ी। हल से पहिरियां तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी। तो वारो भाइड़ो ज़ाल सुमेत जी सहुरे जे घर लथो आहे। मामा रहमान चाची रमज़ान ई घर आयो? हा, आयो आहे, पर ज़िंदा हिकिड़ी राति रहंदो। सुभाणे जो सिज रहमान ऐं राणी कोन ॾिसंदा। हा, मूंखे बि ईअं थो लॻे। तुंहिंजे मौत जा ॾींहं वेझा अची चुका आहिनि। ॿी ख़बर ॿुधाए। ऐं ॿी ख़बर इहा त शेर नज़ीरा खे सोबत फ़कीर खां वठी अची पंहिंजे घर आयो आहे। शुक्र आहे नज़ीरा ख़ैर सां आहे। पर हाणे नज़ीरा ख़ैरियत सां न रहंदी, छो त नज़ीरा हाणे सोबत फ़कीर जी ज़ाल आहे। हू पंहिंजे नंग जे लाइ कुझु बि करे सघे थो। जेको नज़ीरा खे वठी आयो आहे उहो सोबत फ़कीर सां पाणे ई मुंहुं ॾींदो। तव्हांखे फ़िक्र करण जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे छा जो फ़िक्र आहे? मूंखे सिर्फ़ु इहो ई फ़िक्र आहे त रहमान ऐं राणी खे किथे ऐं कहिड़ी जॻह ते मारियां, जीअं सॼो ॻोठ ॾिसे त जाबिर ख़ान सां झेड़े करण वारे जो अंजाम छा थींदो आहे। मां हाणे शहर थो वञा, बाबा जे लाइ कफन वठी अचां, छो जो मौत हाणे हिनखे वधीक मोहलत कोन ॾींदो। मुंहिंजो कफन छो? इन्ही माउ खे चओ त पंहिंजे भाउ भाॼाई जो कफन वठी अचे शहर मां। हाणे राणीअ रहमान खे मरणो पवंदो। अम्मा, तूं नज़ीरा जा ज़ेवर खणी अच। तुंहिंजी मां मासी साहबा खे ॾियां त उहा हुनखे ॾेई अचे। ॿुधां पियो नवाब छा कराची वियो आहे? अरे त तमामु भलो थियो न, उतां फोन कराईसि न। सॼो तोखे सम्झाए आयोसि। मुराद ना यो मां सां तो शहर छो भॼियो? अम्मा जॾहिं फोन कई हुयसि सुभाणे ताईं मोटी ईंदो ऐं चई वियो तूं घर खां ॿाहिरि न निकिरजांइ, न त लाल खान वारा खणी वञनि। हा, इहो रोज़ रोज़ लाल रुको न खणंदो। हाणे असां कुदर पुट थी विया आहियूं। भाऊ 16 साल आहिनि, कीअं कुआरे? हा मीर मदे, तूं हाणे मूंसां गॾु वेठो हुजांइ, मूंखे अकेलो छॾे करे ॿाहिरि न वञजांइ। हाणे मां वेंदो तव्हां कुकड़नि जी मेल ते। कुकड़नि जी मेल ते गॾिजी हलंदासीं, उहो तुंहिंजे गॾु कारे ते। उहो कपाए छॾियमि, असां त वॾी गाॾी ॾिनी आहे, उन ते हलंदासीं। गॾु गाॾो छो कपाए छॾी? गॾु दाणो खाई खाई मस्ती पियो करे, पोइ हाणे चोट पई पए न। असां वरी कुंदर पुटनि सां लहे पियो करे। हाणे असां ज़मीनदार आहियूं, असां वटि वॾी गाॾी आहे, कीअं कुआरे? हा मीर मदे, तो जहिड़ो माण्हू गॾु गॾु कीअं ठहंदो? मुराद, तूं हाणे रोज़ानो मीरमन खे गाॾी में सैर कराईंदो करे, पोइ हिकिड़ो कमु चवंदी मैं, उहो करे अचजांइ, पोइ असां सभिनि जी ज़िंदगी सुकून में अची वेंदी। बेटा राम, मुंहिंजा हमरा ईअं सम्झ त रहमान सां शींहं गॾु आहे। चाचो जाबिर या हुनजा हमरा तव्हां मथां हमले जी हिमत ई कोन कंदा। शेर तूं असांजो फ़िकुर न कर, इहो ॿुधाए त नज़ीरा वारो मामिलो कीअं थो हल करी? मुंहिंजो ख़्यालु आहे त सुभाणे नज़ीरा खे कोर्ट वठी हली तलाक लाइ दरख़्वास्त दाख़िल कराइजे ऐं पोइ नज़ीरा खे दारुल अमान में दाख़िल कजे। वाह पुट वाह, वाह जो ॻाल्हि कई अथई। नज़ीरा जो कोर्ट में 12 महीना केस हले।
नज़ीरा तेसी ताईं दारुल अमान में रहंदी त पुट न ईअं न कबो। चाचा तो पोइ छा कयूं? जीअं सोबत फ़क़ीर ॾाढ सां निकाह विधो आहे न, ईअं सोबत फ़क़ीर खां ॾाढ सां तलाक वठणी पवंदी। अदा शेर बाबा सही तो चए, किथे वञी नज़ीरा खे कोर्टुनि में रोलींदो। हा भेण, पर सोबत फ़क़ीर खे तलाश करणो पवंदो। न शेर न, तलाश न करणो पवंदो, जार विछाइणो पवंदो। सोबत फ़क़ीर बुखायल कितड़ वांगुरु पाण अची जार में पवंदो। छोरा यो खबर कीअं नाज़िल थिया आहियो? सादी नज़ीरा सां मिलण आया आहियूं। मुंबई तव्हांजो कहिड़ो कमु फाथो आहे? यो जाबिर खान जो पुट फराज़ खान आहे न, उहो असां वटि आयो ऐं इहे ज़ेवर खणी आयो ऐं चयईं त इहे हक़ महर जा नज़ीरा खे ॾेई अचो। जाबिर खान जो पुट फराज़ खान ज़ेवर हक़ महर? मूंखे कुझु बि न घुर्जे, मूं इहो हक़ महर माफ़ करे छॾियोमांसि। अधी ही तुझो हक़ आहे, तोखे वक़्त में तुझी कमी दा। फराज़ खे वञी चओ त इहे ज़ेवर पाए पाण घुमे ऐं इहो बि चइजांसि त तो जहिड़े खे मुड़ुस ऐं मर्द चवराइण जो को बि हक़ न आहे। ऐं इहो बि चइजांसि त मां तोखे कंहिं मर्द सां शादी करे ॾेखारींदसि जेको मूंखे हक़ महर में ज़ेवर न सही पर इज़त ज़रूर ॾींदो। बिना तव्हां एतिरा ॾींहं शहर में रही करे कुझु बि न करे सघे। जाबिर खान पहिरीं ॻाल्हि त नवाब खान जे घर वञी छोकिरी खे खणणु ॾुखियो आहे। जाबिर खान ॾिनो सही थो चवे, नवाब खान जहिड़ो नालो आहे न, इंतज़ाम बि एतिरो ई हूंदुसि। छो नवाब खान जे दर ते पुलिस जो पहिरो आहे छा? यही समझ जाबिर खान, भैया हमारा साधन कपड़न पर मूंखे उन्हनि जे हथनि में हथियार सरकारी पिया लॻनि। समझी वियुसि के सिधी आंगुर सां कोन निकिरंदो। मां ॾिसां थो त इहा पुलिस नवाब खान जे घर ते केतिरा ॾींहं पहरो थी ॾे। जाबिर खान हिकु भेरो छोकिरी निकिरी बाज़ार वई पर फुल पहिरे में। ॾिना नवाब खान पंहिंजी धीउ जे मथां लख पहरा ॿियारे, पर इन छोरी खे मां हिकु ॾींहुं खंबे खणी ईंदुसि ऐं पंहिंजे घर में रहाईंदोसांसि। जाबिर खान नुंहं खे बंदूक हणी मारे त सघी थो, पर इहा शहर जी छोकिरी तुंहिंजो कॾहिं बि घर कोन। हा जाबिर खान, वाधल जे ॻाल्हि में वज़न आहे। वाधल तूं न सम्झी सघंदे। ॾिसां थो त इहा छोरी घर कीअं नथी करे। सिर्फ़ु हिकु भेरो मुंहिंजे हथ लॻे, मारे मञाईंदोसांसि। हा बख्शू ॾे हाल। जाबिर खान जेॾो बंदो ओॾी ख़बर, का काॾे खां खणो आहे? कीअं भला? ख़बर न आहे शेर अलाए किथां हमारा घुराया न हथियारनि सां, जेके रमज़ान जे तर ॾो खट विझे वेठा आहिनि। ऐं शेर वारनि जो छा हाल आहे? शेर जे साले खे ॻोठ में अची लाल खान शाहू गॾ वांगर कुटे विया आहिनि। मुड़ुसु असली ढेरी लॻो पियो आहे, मरण ते आहे। लाल खान वारा इन ॻोठ में अची शेर वारनि जे साले खे सटको ॾेई विया आहिनि। हा जाबिर खान, सम्झ त लाल खान वारनि जो शेर वारनि सां सिधो जहिड़ो थी वियो आहे। बस बख्शू बस, मां सम्झी वियुसि त रहमान अची हिते छो रहियो आहे। तव्हां अंदरि ई अंदरि वॾे झेड़े जी तयारी कयो। रहमान ऐं राणी खे हिते मौत वठी आयो आहे। फिलहाल हुननि जो तफ़ कजे, हुननि खे इहा बि ख़बर पए त जाबिर खान हाणे कुझु बि न करे, पर जेको मां वाइदो कयो आहे उहो पूरो ज़रूर कंदुसि। चाचा रमज़ान, अॼु मूंखे तोसां ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। कहिड़ियूं ज़रूरी ॻाल्हियूं? उहे ॻाल्हियूं जेकी मौत का करण हर इंसान ते फर्ज़ आहिनि। रहमान, ई तू छा थो चईं? राणी, हिते अचण खां पोइ हाणे हिकु हिकु घड़ी मौत सां मुक़ाबिलो करे ज़िंदा रहणो पवंदो। अलाए केतिरो वक़्तु मौत खे शिकस्त ॾेई ज़िंदा रहियो आहियां, पर शायदि उहो वक़्तु वेझे अची वियो जो मां मौत जे हथां शिकस्त खाईंदुसि। रहमान, तू ईअं छो थो चईं? तू ईअं छो नथो चईं त आख़िरी साहनि ताईं मौत तुंहिंजे हथां शिकस्त खाईंदो रहंदो? राणी, ज़िंदगी जे सफ़र में थकिजी पियो आहियां ऐं थकिजी पवण वारनि मुसाफ़िरनि जी मंज़िल मौत हूंदो आहे। हा शेर, छा सोबत फ़क़ीर जी ख़बर पहुची वई? तो हू लाल खान वारो नोटा?
ठीक है तू इते भी मां अचां थो। छोरी हो घर में छिते खाधल तो कोने ने कोने ड्रिज न तू हलिया साबा ने सरा मतो सद को वनी जामुले साबा के कोट जाना वारी कोने पर सुबह साके रो तमे मोह विषण नथी चाहया मासी साबा ये सेवर मोटा छो आई साबा सरा मतो सद को वनी अबा चमी तमारा नजाल वनी तुझे सिर जो सद को समझी घर रखा बाकी अबा नजीरा तो कोन थी वठी जगह नथी वठे तो मां छाती करे सका उनके उनकी मर्जी आ अब चेती तो मु हक मार माफ कयो मास बाकी जेवर है न पंज पाण पाए घुमे वडी गाल है नजीरा ये थी चे केड़ो कुर्ती चे हां ये सब सच तो है छाजो सच है वा घड़ई थी साड़ा कुटे मां वो हंद सणदो है जिथे बाहे बरंदी तू तो पानी घर में खुश बैठी आई न हां बाबा बराबर नजीरा बेचारी जो कड़ो लो पांच जा पे व्या तो पिरी पे व्या बेचारी वते थी घर घर जा धिका खाई मासी साहब तू दिस जाए नजीरा जी बदवाऊं बाबा के केड़ी मंजिल ते पहुंचाए अब्बा फराज जुल्मी मानू जो भी अल्लाह साईं वट ढिघो रसो हुंदो आहे मासी साहब एक दी न रसी के छिक तई थी नेर तक के मजलूम जी आगाम भी अब्बा तू हाने मु मां जो एकड़ो चवण वट तू शहर वण सोनू जी पीए के परचाए वो भले तू उते ही रह पर पांचो घर ठाए अम्मा सोनू जी नफरत आने कदे भी मोहब्बत में बदल जी कोन सकती भले मुझो घर आबाद भी थी वने ना पर उनके बर्बाद करने में बाबा जे खबे हथ जो खेल होंदो बाकी घर आबाद करने जो केड़ो फायदो विदेश जिंदगी पूरी थी चाचा रमजान ही तन्या शुरुआत आ वे डिस तक ते छा तो थे रहमान घट में घट तो नजीरा हमारे फरे में न पाओ जेकर मु शेर जो साथ न दिनो ना सुबाने में अकेलो रह जी वेंदुस हां पुट जेकॾहिं असांखे हिते रहणो आहे त तोखे शेर वारनि जो साथ ॾियणो पवंदो रहमान तो सुबह बाबा सां ज़रूरी ॻाल्हि जो ज़िक्र कयो उहा कई त कोन तकड़ कोन्हे राणी अॼु सुभाणे ॻाल्हि करे वठंदुसि रहमान जड़ी अॼु तड़ी सुभाणे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे चाचा सुभाणे तूं मूंसां गॾिजी हली उहा ज़मीन ॾेखार जंहिं ज़मीन जे करे जाबिर ख़ान तुंहिंजे ख़ानदान जो आख़िरी ॾीओ बुझाए छॾियो उहा ज़मीन ॾिसी छा कंदे उन ज़मीन में कब्र ठाराईंदुसि जाबिर ख़ान या मां असां ॿिनि मां हिकु उन ज़मीन में दफ़न थींदो घणे ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे तूं चाहीं छा थो तुंहिंजी मर्ज़ी चाहे मुंहिंजी मर्ज़ी इहा आहे तोखे मारे ऐं सोटन खे मारे ही ॻोठ हमेशह लाइ छॾे हलियो वञा दिमाग़ न वठी या कंहिंजे हथ में छॾे वेंदे हां मूंखे छॾ तूं ॼाण तुंहिंजो पुटु ॼाणे छा मां ॼाणा ऐं पुटु ॼाणे इन जो ज़रूर के दवा मथो ख़राब थी वियो आहे छितो थी वियो आहे वाह घुर त मां छितो न थियां जेकॾहिं मां छितो थियुसि न ख़बर न आहे छा कंदुसि तुंहिंजो सीनो प्रोड़ करे हलिया वेंदुसि अरे हाणे ठहियो मारियो त अॼु ताईं कुतो ई कोन अथई हां मुर्स माण्हू आहे अरे वञ नवाब खान खां पंहिंजी ज़ाल ते छॾण आया हुनखे मां खयो न त पोइ मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे हिते मोटी अचण जी छो बाक़ी सहुरे वटि रहंदे हू वरी कहिड़ो भलो आहे जो मां हुन वटि न रहंदुसि फिलहाल मां हिते वेठो वक़्त जो इंतज़ार थो कयां मां तव्हां सभिनी खे सूर ॾींदुसि सूर
जेको माण्हू ॿियनि जी जान छॾाए सघे थो उहो पंहिंजी बि जान छॾाए सघे थो। छॾाए वेंदो जान, पर असां मयारी थी पवंदासीं राणी। मयारी कोन थींदासीं। नवाब खान एतिरो नंढो माण्हू न आहे जो तोखे मयार ॾींदो। तोखे पाण वणाइण जो शौक़ु आहे त पोइ वञी नवाब खान जी जान छॾाए। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारिनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारिनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू